मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो जेको भी दुनिया में मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारी दोआ कैसा लेती लेती कई दिल में ख्याल आए से कूड़ नहना मुझो रब दिसी रहो बिरादर जा मामला आया शाहिदी देनी पैजी वई हिकड़े पासे भावा हिकड़े पासे दुश्मना हक तो चवे त दुश्मन कामयाब तो थे कूड़ तो चवे त भाव कामयाब तो थे अंदर मां आवाज तो अचे ऐ मां अल्लाह का डिजण वारा सच गालाए मां रब तोखे दिसी रहो हां जेडी मल सच गालाए भार सी वयो पर मुझो सुनो रब राजी थी पयो याद रख मुसलमान तू असा भाव के राजी करण जेला करीम रब के विसारींदा हूं इहा जिंदगी जी वडी नाकामिया पर जे कदे करीम रब के राजी करण जेला पंजे भाव के नाराज कई जदे मुझो अल्लाह राजी थींदो आ इंसान त छा पर जंगल जा जानवर भी रब गुलाम करे दई छडींदो आ अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान जह भी शख्स दुनिया में जिंदगी मां अल्लाह जे खौफ में गुजारी त मुखे अल्लाह जे आडो जवाब देणो आ कयामत जे दी मुखे अल्लाह जे दरबार में पेश थियणो आ हिसाब किताब देणो आ या गाल दिमाग ते रखी करे जिंदगी गुजारी मुझो रब तो फरमाए मां रब उन जे ला जन्नतूं तैयार कयूं न घणियूं जन्नतूं गालायो मां पंहिंजे तरफ का न अल्लाह जो कुरान पियो पढ़ा सूरह रहमान मां हाणे ही खोले ॾिसो मोबाइल पई तव खोले ॾिसो वलिमन खाफ मकाम रब्बिही जेको भी मां अल्लाह जे खौफ में डिनो त मुखे पांजे रब जे आडो कयामत जे ॾींहुं पेश थियणो आ पांजे अमलन जो हिसाब ॾियणो आ अल्लाह तो फरमाए मां रब खां डिजण वारा तुंहिंजे ला तुंहिंजे रब जोड़ी जन्नतुन जी तैयार करे छॾी आ घणियूं जन्नतूं ॻाल्हायो त मां वधां बजन्नतूं अल्लाह तैयार कयो कहिड़ियूं बजन्नतूं रब जे ज़ात बाबरकात तैयार कयो हिकड़ी जन्नत जो मज़ो जेडी मल मौत ईंदो केर ईंदो मलकल मौत ईंदो हज़रत इज़राइल अल्लाह जे हुक्म सां जी मथों बीहंदो याद रख मौत के विसारण वारा याद रख मौत के भुलाइण वारा जियां यांगुरी बेर जो ढींघर कंहिंजो ढींघर बहराड़ी जी बोली यांगुरी बेर नंढा नौजवानों त ॾिठी कोन्हे का झंग कटिजी विया पर वॾड़नि खे ख़बर आहे त ॼांगुरी बेर छा हूंदी आहे जंहिंजो कंडो हीअं हूंदो आहे नंढड़ो हूंदो आहे वठींदो आहे जीअं ॼांगुरी बेर जो ढींगर तुणियल कप माही गिलजे ज़रो ज़रो करे कप के टोड़े छदे इज़राइल जदे साह इंसान जे वजूद मां कढंदो आ जिस्म के ये तकलीफ ईंदी आ कंहिंजे जिस्म के ये तकलीफ ईंदी जेको जिंदगी अल्लाह जे खौफ में न गुजारींदो आ जेको रब्बे ज़ुल जलाल जे खौफ में जिंदगी गुजारी दुआ मुझे मदीने जे मीर फरमायो उन जे जिस्म मां रूह ये परवाज कदो आ जणो मखण मां वार निकरी वेंदो आ सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हजरत इज़राइल अलग अलग तरीकन सां साह कढंदो आ मोमिन जो बे तरीके सां गुनहगार जो बे तरीके सां काफरन जो टे तरीके सां मुझे मदीने जे मीर फरमायो न न तमाम मुसलमानन जो साह इज़राइल हिकड़े ही नमूने सां कढंदो आ आका पो
हिकड़न के हेडी तकलीफ बियन के तकलीफ न थी थे मुझे मदीने जे मीर सूरह यूसुफ जी आयत तिलावत कई जागो था सूरह यूसुफ जी आयत इमामुल अंबिया तिलावत फरमाई जंहिंमें अल्लाह हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो बयान कयो वक़त्ताना ऐदियहुम वकुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। अल्लाह साईं हिन इको वारन जे रिज़्क़ में बरकत दे यकीन के जुदे न इको सुठो हुंदो आ कुरान पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आ दिल चवंदी आ त खोले खोले अल्लाह जो कुरान करीम पढ़ा मज़ो अचे थो कुरान में या ता मौलूदन ॿुधण जा शौक़ीन मौलूद पढ़ा ॻाल्हायो छा पढ़ा हथ खणी ॻाल्हायो छा पढ़ा अल्लाह जो सुहिणो कुरान जवाब ॾियो छा पढ़ूं मुझे करीम रब जो सुहिणो कुरान ओ मुझा मुसलमान भा इन कुरान करीम सां प्यार कर रब्बे काबा जो कसम खणी तोखे थो ॿुधायां जेको न अल्लाह जे कुरान करीम सां प्यार कंदो आ पढ़ियल हई तॾहिं बि प्यार कर अण पढ़ियल हई तॾहिं बि प्यार कर अण पढ़ियल हई पढ़ी नथो सघी न कुरान खे ॾिसी करे यार जो दीदार कर तेसिताईं दर खां ॿाहिरि न निकिर जेसीं कुरान करीम जो दीदार न करी सवेल उथी करे तहज्जुद जी नमाज अदा कर फज्र जी नमाज अदा करे रब जे कुरान खे आॾो रखी करे जो सुहिणा मिड़ई पार तूं थई रब जे कुरान खे ॾिसंदो वञ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे रुगी आंगुर अशहद फेराईंदो वञ जेतिरियूं आंगुरियूं अशहद जूं फेराई ईअं सम्झ ॼण तो रब जे कुरान जी तिलावत करे छॾी जॾहिं न महशर क़ब्र में मिट माइट छॾे ऐं सभई पोइते मोटी वेंदा आखिरी जेको साथी भर में हुंदो आ उहो बि छॾे जॾहिं मोटी वेंदो आ ओ मुसलमानो मैयत दाह करे चवंदो आ ओ मुंहिंजा मित्र ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा फलाणा छो था मूंखे अकेलो छॾियो वञो उहो दाहूं करे सॾड़ा कंदो आ छो त वञण वारे जे जुतीअ जो आवाज़ बि मैयत ॿुधंदो आ पोइ जंहिंजो न कुरान सां प्यार हूंदो आ अञा पंहिंजा निकिरंदा ई कोन्हनि त रब जो कुरान अॻे ई सेराज़ीअ खोचे बीही रहंदो आ हू अल्लाह जे कुरान जे इश्क में मौज ऐं मस्तीअ में हूंदो आ अल्लाह जो कुरान चवंदो मौला तूं ॼाणी थो त हिन शख्स दुनिया में मूंसां केतिरो प्यार कयो हिन मूंसां यारी निभाई आ मौला जो इजाज़त ॾे त मां बि हिन सां पंहिंजी यारी निभाए ॾेखारियां मुझा सुहना अल्लाह जे कुरान करीम सां प्यार कर अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कर अल्लाह जे सुहणे कुरान करीम खे चुम रुगी मथे अतुर अंबीर हणी रखी न छॾ घर में पैसनि लिकाइण जे लाइ सोन लिकाइण जे लाइ कुरान पैसनि लिकाइण लाइ कोन आयो आहे कुरान सोन लिकाइण लाइ कोन आयो आहे पर सच इहो आहे त इहो ई तुंहिंजो अक़ीदो तुंहिंजे लाइ काफ़ी आहे त तूं सम्झी थो जेकर चोर बि आया त पैसा कुरान में ॾिसी छॾे वेंदा त भले मां कीअं खणो सची ॻाल्हि आहे न सोन लिकाए रखंदो हई कुरान जे हेठों जे चोर अची बि विया त चवंदा कुरान जे हेठों कीअं खणो को सोची नथो त दुनिया जो चोर जंहिंखे सॼूं था मना बेकार में बेकार चोर खे सॾींदा हूं वॾो को चोर हई जेकॾहिं कुरान जो हया चोर बि करे थो त ॿुधाए त क़ब्र कुरान जो केतिरो ख़्याल कंदी मुंहिंजो रब कुरान करीम जे सदके केतिरा अजर अता फरमाई जो इंशाअल्लाह ताला रात जो सुम्हंदासीं पोइ कुझु न कुझु कुरान पढ़ी सुम्हंदासीं कुझु न कुझु हिकिड़ी आयत ॿियो कुझु बि नथो अचई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त अचई थी न मुस्लमान इहा बि कुरान जी आयत आहे इहा ई तिलावत करे सुम्ही पओ अल्लाह कंदो त रात तुंहिंजी ख़ैर जी गुज़री वेंदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह खुदा जे खौफ जी हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां मां 10 बजे जे हिसाब सां पूरो टाइम ते आयो हुअसि
सजण साईं जो फ़कीर हाँ टाइम जी पाबंदी कंदो हाँ तव्हां यार अचणन में लेट करे छॾी मज़ो ईंदो आहे मूंखे जॾहिं मां माण्हुनि जो इंतज़ार कंदो आहियां ख़ुशी थींदी आहे त मौलवीन जो इंतज़ार त माण्हू कंदा आहिनि पर कॾहिं मौलवी बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक़नि जे अचण जो इंतज़ार कनि ॾाढो मज़ो ईंदो आहे इन करे पोइ बि इंशाअल्लाह ताला उम्मीद आहे त 12 खां अॻु में तव्हांखे फारिग कंदुसि तव्हां घणो परेशान न थीजो त मौलवी अलाए केतिरो अॻिते हलंदो बसि हिकु ॿ ॻाल्हि करे वठां खुदा जे ख़ौफ़ जी छो त ही महीनो आहे शोबान जो छा जो महीनो आहे वरी ॻाल्हायो छा जो महीनो आहे शोबान मदीने जे साईं फरमाए शोबान शहरी शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आहे शोबान कंहिंजो महीनो आहे मां मुस्तफ़ा जो महीनो आहे मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रमज़ान शरीफ जे महीने को सवा सब खां वधीक रोज़ा मुझो मदीने जो साईं हिन शोबान जे महीने में रखंदो हो ई शोबान जो महीनो तैयारी जो महीनो आहे छाजी तैयारी अॻियां भलारो रमज़ान जो महीनो थो अचे हुज़ूर फरमायो रमज़ान मुझे उम्मत जो महीनो आहे मदीने जे साईं जा आशिको शोबान मुस्तफ़ा जो महीनो आहे मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवानो हिन शोबान में तैयारी कयो हिन शोबान में तैयारी कयो ता त रमज़ान जो रहमतूं बरकतूं रब नाज़िल करे जिंदगी में वरी रमज़ान या नसीबा हाणे खां तैयारी कर त रमज़ान जे महीने में इंशाअल्लाह ताला गरीबन के हिय रोज़ा खोलाईंदुसि गरीबन के रोज़ा हिय रखराईंदुसि फलाणे यतीम के कपड़न जो वगो वठी ॾींदुसि फलाणी बेवह औरत के कपड़न जो वगो वठी ॾींदुसि फलाणो मिस्कीन जंहिंजी रोज़ी तंग आहे रमज़ान जे महीने में उन ॾे सहरी अफ़तारीअ ते सामान मोकिलींदुसि फलाणे गरीब जे घर में रमज़ान जे महीने जो राशन वठी ॾींदुसि मां अल्लाह जे ज़ात जो कसम खणी तव्हांखे थो ॾसां तव्हां हींअर खां सोचण शुरू कयो करण जॾहिं रब नसीब करे हाणे खां ई तव्हांजा दफ़्तर रब नेकनि सां भरपूर करे छॾींदो अल्लाह जे मखलूक ला सोचण शुरू कयो खुदा जे मखलूक ला सोचो त मुझो करीम रब कंदो त बेड़ो पार थी वेंदो दिल चवे थी त मां हिकड़ी आयत त पढ़ी बी आयत जो तर्जुमो कयां फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया फइन्नल जहीम हियल मअवा मुझे सुन करीम रब फरमायो ओ दुनिया जे अयाशियत मगरूर थी जिंदगी गुजारण वारा टीहों सिपारो कुरान जो खोल पहरी अम्मवारी सूरत छदे सूरतुन नबा छदे करे सूरतुन नाज़िआत खोले दिसो वन्नाज़िआत गरक़ा वन्नाशितात नश्ता जे आखिर में हल मुझो अल्लाह फरमाए तो फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया मुझो सुनो करीम रब तो फरमाए जह दुनिया जे नशे में जिंदगी गुजारण शुरू कई जह हुस्न जे दौलत ते जिंदगी गुजारण शुरू कई जह जिस्म जे ताकत ते जिंदगी गुजारण शुरू कई जह जिस्म ते भला कपड़ा पाए करे उन में मगन थी जिंदगी गुजारी सादन लफ्जन में जवा जह मगरूर थी जिंदगी गुजारी दुनिया जे ख्वाहिशन में गुजारी रब जो कुरान तो चवे फइन्नल जहीम हियल मअवा रब चवे तो याद रख मां अल्लाह भी तुझे ला जहन्नम के तैयार करे छॾियो आ जागो था कौन था जागो था ए जेको तव्हांखे नात खान या ये वीचारा हलंदड़ मौलवी ॿुधाईंदा आहिनि त मुस्लमान दोज़ख में कोन वेंदो इहा ग़लत ॻाल्हि था ॿुधाइनि मां रब जो क़ुरान ॿुधाइण लाइ तयार आहियां हा मुस्लमान दोज़ख में हमेशह जे लाइ कोन रहंदो पर जहन्नम में वेंदो ज़रूर चओ त क़ुरान पढ़ी ॿुधायांव त छाजे करे वेंदो क़ुरान सचो आहे न जवाब दियो कुरान सच्चो आ न मां कुरान पढ़ी बुधाया त छाजे करे जहम न वेंदो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन
मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जन्नती जहन्नमी आमो सामो हिक ॿिए खे ॾिसंदा मता समझी त जन्नत अमेरिका मदीने में हूंदी त जहन्नम वरी अमेरिका में हूंदो न न जन्नत ऐं जहन्नम हीअं गॾियल हूंदा विच में रुगी पुल सुरात जेका वार खां सन्हीआ माना स्पेस वार जेतिरो हूंदो जहन्नमी बि जन्नतनि खे ॾिसंदा जन्नती बि जहन्नमनि खे ॾिसंदा अकुल वारो सवाल कंदो आहे त पोइ जन्नत जी थधिकार हेॾे कान वेंदी जहन्नम जी बाहि जो असर हेॾे कोन वेंदो त मां उनखे जवाब थो ॾियां त अल्लाह ताला हिन ज़मीन ते जॾहिं मिठो दरिया ऐं कड़ो दरिया हीअं ॿई गॾु बीठा आहिनि ॾिसिजे थो पियो त हे मिठो पाणी आहे हे कड़ो पाणी आहे न ही हेॾे थो वञे न ही हेॾे थो वञे विच में दीवार बि कान्हे विच में पर्दो बि कोन्हे हे सभु कुझु छा आहे इहा मुंहिंजे अल्लाह जी बेलिहाज़ी आहे रब थो चवे जीअं मिठे पाणी में ताक़त नाहे कड़े दे वञे कड़े जे कड़े में ताक़त नाहे मिठे दे वञे जॾहिं पाणीअ खे गॾु हुअण जे बावजूद ताक़त नाहे त जन्नत ऐं जहन्नम खे बि ताक़त जवाब ॾियो जन्नत ऐं जहन्नम खे बि ताक़त नाहे जेसिताईं मुंहिंजो अल्लाह इजाज़त न ॾे मुंहिंजे सोणे करीम रब फरमायो जन्नत में रहण वारा जहन्नमनि खे सुञाणंदा ॾे ख़बर अदा फलाणो हई न हा फलाणो हा जहन्नम में खैर में आयो है कुरान तो माना तो जमा अल्लाह जो कुरान तो 29 पारो खोल फी जन्नति यतसाअलून जन्नत में रहण वारो पुछंदो अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जेको जहन्नम जे बाह में जुर्मन जे करे सड़ी रहियो हूंदो जन्नत वारो न खां सवाल कंदो अदा दे ख़बर छाजे करे जहन्नम में सड़ी रहियो वा सवाल कदहिं कंदो जो जॾहिं क़यामत खां पोइ जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में सवाल कदहिं कंदो जॾहिं दोज़खी दोज़ख में जन्नती जन्नत में पर अल्लाह जे कुरान 1400 साल अॻु ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधायो त जन्नत ऐं जहन्नम जी हक़ीक़त ही आहे जन्नती सवाल कंदो दे ख़बर जहन्नम में छाजे ला सड़ी रहियो आहे रब जो कुरान तो चवे जहन्नमी जवाब ॾींदो कालू चवंदो लम नकु मिनल मुसल्लीन यार कहिड़ियूं ॻाल्हियूं तो पुछी अज़ान जो आवाज़ भी कन ते ईंदो हुयो मगर मां नमाज़ ते कोन वींदो हुयुसि सवड़ छिके मथों विझंदो हुयुसि दुकान ते वेठो हूंदो हुयुसि हय्या अल सलाह जो आवाज़ पवंदो हुयो मां दुकान बंदि कोन कंदो हुयुसि दुनिया जा कम कोन छॾींदो हुयुसि अगर मां दुनिया जा कम छॾे गरम बिस्तरो छॾे नमाज़ पढ़ा त जहन्नम में कोन वञा जहन्नम में इन करे वयो हा जो मुझे रब मुखे मुजरिम डिक्लियर करे छॾियो त जेको नमाज़ न पढ़ंदो मां रब तो चवां उहो मुजरिम उहो जहन्नम में वेंदो ॻाल्हायो कुरान सचो आहे या न पोइ मुला चवे त न कोई दोज़ख में न वेंदो ॻाल्हि ॿुधो शेर और शायरी बि हद जी हुजे अल्लाह जे कुरान खां मथे कुझु बि न अल्लाह जे कुरान खां मथे कुछ भी ना है हाणे तू सोचींदे यार पो मूं त ही 80 साल या 30 साल नमाज कान पढ़ी आ मां त अड़जी वियुसि पोइ हाणे मुंहिंजो छा थींदो मायूस न थी हुज़ूर जो उम्मती हई मुंहिंजे रब जे ज़ात कुरान में तोखे बि जवाब ॾिनो आहे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम
मुझे अल्लाह जे ज़ात तोखे भी जवाब दिनो ओ घणा गुनाह करण वारा मां अल्लाह जो कुरान बुधण वारा 40 साल नमाज कान पढ़ी थई मौला कान पढ़ी तमे मस्जिद जो दरुई कोन दिठो तमे मुलन ते खिली खिली खेरो थी वींदो हा हाणे मां गुनाह की माफ कराया रब चवे तो जे मुझे मुस्तफा जो उम्मती न हुजी हां मां अल्लाह भी पंहिंजे कुदरत जो जलाल दिखाया हां मुझे महबूब जो उम्मती तोखे बनायो थमे तो ला खैर जो दरड़ो खोले छड़ियो थमे हिया रही हलिया अल्लाह जो कुरान तो चवे हियर हलिया बगोढ़ा मां अल्लाह जे आदो गाड़े हाणे तौबह कर मां अल्लाह जी ज़ात मरण का अग में जे तौबह कबूल कंदो हां उन जे गुनाहन के मेटे वरी एतरा सवाब भी अता करे छड़ींदो हां ड्रिज न मायूस न थी हिम्मत कर खुदा मौक़ो दिनो थे ये जिंदगी सदाई कोन रहंदी या जवानी सदाई कोन हुंदी यो हुस्न सदाई कोन हुंदो या कुर्सी सदाई कान हुंदी या ताकत सदाई कान हुंदी उजड़ गए वो बाग यार जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे मुसलमान यो सब कुछ हिते छड़े विंदे अज देर न कर अल्लाह जे दरबार में बैठो ही न इते जो इते रुगी दिल में सच्ची तौबा कर जरूरी कोने त कह मौलवी जे आडो करी जरूरी कोने त राज जे आडो रोई रुगी कंधड़ो हेठ करे जो मौला मुझे दिल जा मालिक तू जानी थो अज तौबा कयम वरी बदमाशी न कंदुस मौला मुझा गुनाह माफ कर मुखे नमाज जी तौफीक दे मुखे गरीबन सा मोहब्बत जी तौफीक दे मौला मिस्कीनन जो हमदर्द बना हाणे तौबह कर मौत जी खबर ना है बे पहरे ते मोहलत मिले या न मिले तुझी रब इते ही दुआ कबूल करे छड़े जिंदगी जा गुनाह मेटे छड़े रब जी आदो तेरी का चौ त मां कुरान पढ़ा इजाजत दियो तो मां कुरान पढ़ा लेकिन मां आयत पूरी कया जन्नती कंखों पुछंदा जहन्नमिन खां जहन्नमी जवाब छा दींदा उहे जवाब दींदा नमाज को न पढ़ंदा होयासी वरी उहे जन्नती बियन जहन्नमिन खां पुछंदा दे खबर नमाज त 5 टाइम पढ़ंदे हुए रोजा भी रखंदे हुए उम्रे ते भी वींदे हुए हर साल हज भी कंदे हुए तू दोज़ख में खैर में पियो सड़ी जागो था पुछंदसि त नमाज हो त नमाज न पढ़ंदो हो तू तो नमाज भी पढ़ंदो होए हर साल उम्रे ते भी सभिनी का पहरी वींदे होए रोजा भी सभई रखंदो होए दे खबर तू खैर में दे दोज़ख में पियो सड़ी अल्लाह जो कुरान तो बुधाए उहो जवाब दींदो वलम नकु नुतिमुल मिस्कीन नमाज़ू भी पढ़ंदो हुयुसि रोज़ा भी रखंदो हुयुसि हज भी कंदो हुयुसि मगर गरीबन के खाधो को न खाराइंदो हुयुसि पाड़े जे मिस्कीनन जी सार कोन लहंदो हुयुसि पंहिंजे बच्चन के 10 वगा रमजान शरीफ जे ईद ते वठी दिन में यतीम पाड़े में हुया कहीं यतीम के सादड़ो वगो भी न वठी दिन में कहीं यतीम के जुतड़ी भी वठी न दिन में पाड़े में बेवा औरत हुई उन जी कदे सार कान लध में बस पंहिंजे पान में पंहिंजे बचड़न में खुश हुयुसि मुझे अल्लाह के इहा खुशी भी मुझी कान बणिया रब चवे तो नमाज़ू ज़कातू हज ये मुझे ला पर मुझे मखलूक जो हक रहाए आयो मां अल्लाह तोखे माफ न थो कया जैसी मुझी मखलूक तोखे माफी न दे इन दोह जी सजा में जहन्नम में सड़ यार जे कदे मां गरीबन के खाधो खाराया त अज जहन्नम जे बाह में को न सड़ा जागो था हिकड़ी शे कदे नोट कई थव वा केड़ी कदे मौलवी के खैरात कंदे दिठो थो
ॻाल्हायो या कंहिं ज़ाकिर खे ख़ैरात कंदे ॾिठो अथव? छा ग़रीब आहिनि? ॻाल्हायो। मां मौलवी आहियां न, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। ग़रीब आहिनि छा? न, उन्हनि खे ख़बर ई कोन्हे का त हे ग़ुलाम असगर कले जेको ही हेॾो पिंडाल सजायो आहे, हुनजा केतिरा लख ख़र्चाया। थोड़ी देरि थी त मोह ख़राब कंदा, मानी सुठी त मोह ख़राब कंदा। छो पाण कनि त ख़बर पए त ही प्रोग्राम केतिरा मुश्किल सां थींदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखी छॾियो, निमाज़ूं पढ़णु अलॻि शइ आहे, रोज़ा रखणु अलॻि शइ आहे, हज करणु अलॻि शइ आहे। इहे सभई पंहिंजे लाइ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो, ख़ैरुन्नास मन यनफउन्नास। दुनिया जे अंदर सभिनी इंसाननि में भलो उहो आहे जेको ॿिए खे फ़ाइदो पहुचाए। मौलवी हई, पीर हई, जेको कुझु आहीं, भलो तॾहिं थींदे जॾहिं अल्लाह जे मख़लूक जे लाइ भलो सोचींदे। कंहिं ग़रीब जी, कंहिं मिस्कीन जी, कंहिं यतीम जी मदद कर त पोइ इहे निमाज़ूं, इहे रोज़ा, इहे ज़कातूं, इहे हज इहे परवाज़ कंदा जीअं न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राकेट या उॾामी वञी मथे पहुचंदो आहे। इहे तुंहिंजा अमल बि अल्लाह जे दरबार में परवाज़ करे वेंदा। जेकॾहिं ज़िंदगीअ में ख़ुदा जे ख़ौफ़ न आहे, ख़ुदा जे ख़ौफ़ जी इहा निशानी आहे त अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर त रब तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार करे छॾे। हर हर टाइम ॾे थो निहारियां जो ॾिसां पियो थो देगिन मथां देगियूं लहनि पियूं, अमां खे बि ख़ुशबू ईंदी हूंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अञा 15 मिंट या 10 मिंट जेके तव्हां चओ, इहो अधु कलाकु उहो थो चए जेको गरम गरम नाश्तो करे आयो, उनखे इहो अंदाज़ो कोन्हे त हिते शुगर जा मरीज़ बि हूंदा। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे मां थोरो मुरकायो। ॻाल्हि जे सॼे जो मक़सदु निचूड़ ॻाल्हि जो मूं पेश करे छॾियो। जेकॾहिं सम्झी विया हो त मूंसां पोइ हा कयो। सॼी ॻाल्हि जो निचूड़ छा आहे त ज़िंदगी गुज़ारणी आहे पर अल्लाह जे ख़ौफ़ में गुज़ारणी। सॼी ॻाल्हि जो निचूड़ छा आहे? ज़िंदगी गुज़ारणी आहे पर ॻाल्हायो अल्लाह जे ख़ौफ़ में। हाणे अल्लाह जो ख़ौफ़ कीअं? कुंड में वञी वेही रहूं, मस्जिद में वञी बसि कपिड़ो मत न, ईअं न। हारी आहीं मुड़ुस माण्हू थी हार पो कर, ज़मींदार आहीं मुड़ुस माण्हू थी ज़मींदारी कर, गवर्नमेंट जो मुलाज़िम आहीं मुड़ुस माण्हू थी नौकरी कर, जंहिं बि फील्ड में आहीं कारोबार थे मुड़ुस माण्हू थी कारोबार कर। ख़ुदा जो ख़ौफ़ रुगी इहो रख त कंहिंसां नाइंसाफ़ी न थिए, कंहिंजो हक़ गज़ब न करी, कंहिंसां धोखो न करी, कंहिंसां कूड़ न हणी, कंहिंसां बनंबरी न करी। ऐं जेॾी महिल बि पंहिंजे दुनिया जे धंधे ते बि लॻो पियो हई, जेॾी महिल भी वक्त मिलई हथ कमकार ॾे हुजे, दिल ही पंहिंजे यार ॾे हुजे, घड़ी घड़ी दिल खे आथत वेठो ॾे। जे कारोबार थो पियो करी त थोड़ी भी तौर में हेॾे होॾे न कजां, दिल में सोचजां हिन खे त ख़बर कान्हे पर मुंहिंजो करीम रब मूंखे ॾिसी रहियो आहे। जे हारी आहीं ज़मींदार सॼी राह तुंहिंजे हवाले करे छॾी आहे। ईअं न थिए त राति जो ॾिसी केरु कोन्हे, रख हिकिड़ो पाचको कुले ते, ख़बरदार थी ज़मींदार नथो ॾिसे पर मुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे। जे ज़मींदार हई त जेॾी महिल कलम खणी लिखी त इहो न सोचजां त हारी वेचारो त अणपढ़ियल आहे, उनखे ख़बर ई कोन्हे का, लिखी थो छॾियां हे कलर जे लाइ 1550 रुपया ऐं वरी उन जे मथां ही इंट्रेस्ट 1500 रुपया। ख़ुदा जो ख़ौफ़ कजां। हारी बेशक ग़रीब बेसमझा नथो समझे पर थोड़ो मथे निहार, ॾिसण वारी ज़ात तोखे ॾिसी रही आहे। उन रब खां डिॼी करे फ़ैसिलो कजां, उन अल्लाह जे ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारजां। ख़ुदा जो कसम जन ज़िंदगी ख़ौफ़ में गुज़ारी आहे उन्हनि जे लाइ मुंहिंजे रब दुनिया में अलाए छा खां छा करे छॾियो। कुरान जी हिकिड़ी आयत बाक़ी पढ़ां जंहिंमें ख़ुशख़बरी आहे त जेके ज़िंदगी ख़ुदा जे ख़ौफ़ में गुज़ारींदा आहिनि अल्लाह उन्हनि खे कहिड़ो अजर अता फरमाईंदो आहे। पढ़ां हिकिड़ी आयत कुरान जी, जागो था। ये सभु हिते पियो हूंदो, ये सभु कुझु हिते पियो हूंदो, तव्हां सां न हुयासीं
अजकल झेड़ो जमीन ते विखुन ते झेड़ो वेसन ते झेड़ो बन्ने जे कर ते जो मुसलमानो खुदा जो खौफ कयो मुंजीड़े मुंजीड़े तुझी छाहे छाते तुझो दिमाग खराब थियो तुझी त पंहिंजी जान भी तुझी काने तू जो इंसान दिमाग खराब छो थियो छाते आ अगर ये तुझी जान पंहिंजी आ त सजी जिंदगी जिंदा रही ॾेखार जॾहिं तुझी जान ही तुझी काने त ही दुनिया जो निजाम तुझो किथों आ ए आरजी तौर अल्लाह जे ज़ात सब के जिम्मेवारियूं ॾिनियूं हन जीअं कंहिंखे जिम्मेवारी हूंदी आहे त तोखे ही एकड़ संभालणो आहे ज़मींदार चवंदो आहे तोखे ही 88 संभालणो आहे ईअं हर कंहिंजूं अल्लाह बि जिम्मेवारियूं ॾिनियूं हन अगर कंहिंखे ख़ुदा ज़मीन ॾिनी आहे इन लाइ कान ॾिनी आहे त तुंहिंजी ज़मीन आहे रब चवे थो ज़मीन मुंहिंजी आहे मां तोखे संभालण जो अख़्तियार ॾिनो आहे त मुंहिंजे ज़मीन ते इंसाफ़ ऐं अदल कर मुंहिंजे ज़मीन ते ख़ैर ऐं बरकत खे क़ाइमु कर त मां अल्लाह तुंहिंजी उहो क़ब्र जो कानो जेको तुंहिंजो ज़मीन वारो आहे मां रब उनखे कुशादो करे छॾियां ओ खणी कुझ वया कीन अदा खणी कुझ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दई मण मिट्टीअ जा ओ खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दई मण मिट्टीअ जा है वॾे नाज़ सां के घुमदा जेके हलंदा जेके पाए बेस सुहिणा घुमदा जेके घुमदा जेके है वञी बेस पाए वञी बेस पाए यार सुता अॼु कफन जा लटे आया कांधी ॾई मण मिट्टीअ जा हुया महफ़िलनि जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू वध सूह में से शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू कब्र में सुता से कब्र में सुता से पल्यल जे सुखन जा लटे आया कांधी ॾई मण मिट्टीअ जा हंधे माग जन जी हुई हा कहलदी हुई हा कहलदी इसी जने जो चेहरो दिलड़ी हुई ठरंदी दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से नाहिन रहा गुल से नाहिन यार दुनिया जे चमन जा लटे आया कांधी ॾई मण मिट्टीअ जा अता फानी आहे इसारो ज़मानो इसारो ज़मानो जबे सच थो तोखे नादिर निमाणो नादिर निमाणो जुदा थी विया जेके अदा जुदा थी विया जेके हुया ठार अखियुनि जा लटे आया कांधी ॾई मण मिट्टीअ जा
हिकड़े दे सबई छड़े वींदा अच तो पंहिंजे उन कब्र के सुहिणो करण जे लाइ आखिरी कुरान करीम जी आयत तर्जुमो ॿुधो बस दुआए खैर नंगर तैयार आ अल्लाह जी ज़ात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू हजरत इमाम जाफर सादिक साईं नालो छा वरतो लबड़ा खोले चो हजरत इमाम जाफर सादिक साईं नालो दिल खोले वठो मुके पक थे त सब मुसलमान हुजूर जा आशिक वेठा आहिनि इमाम जाफर सादिक साईं चो हजरत इमाम जाफर सादिक साईं मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो अम्मा खातून जन्नत जो बचड़ो अलीउल मुर्तजा शेर खुदा जो बचड़ो हसनैन करीमैन जो बचड़ो इमाम जाफर सादिक साईं जेडी मल कुरान करीम जी तिलावत कंदा होया जहीं पे जगह ते या अय्युहल्लज़ीना आमनू इंदो हुयो पान पी करे अरशद निहारे चवंदा होया लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हाज़िर आया ओ मुझा करीम रब तुझो जाफर सादिक हाज़रा इमाम जाफर सादिक साईं गुलाम ने मुस्तफा के इहा तरबियत दई समझाइन था त जदे कुरान बुधो या कुरान करीम पढ़ो या अय्युहल्लज़ीना आमनू जो आवाज बुधो या दिसो उन मल जो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो त रब थो चवे ए ईमान वारो चवे मुझा मौला तुझो बानो हाज़िर आ जागो था बानो चवे मुझा करीम रब तुझो बानो हाज़िरा अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सभई चो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जाओ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक दिल में तसव्वुर कयो त कुरान चयो ए ईमान वारो असां चयो हाज़िर आहियूं मुझा मौला हाज़िर आहियूं या तुंहिंजी हाज़िरी ईमान वारे जे हैसियत में कबूल पवे रब बेड़ो पार करे छॾे अल्लाह ताला अग्यां फरमाए तो ओ मां अल्लाह जे दरबार में जी चवण वारा मां अल्लाह जो हुक्म बुधो हा मुझा मौला इन तत्तकुल्लाह ए लब्बैक चवण वारा जी मुझा मौला जे कदे तव्हां कुरान तो चवे जे कदे तव्हां मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारियो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में अहिड़ो नूर पैदा कंदुसे जह नूर जे ताकत सां अखियूं खुलियल हुजन या बंद हुजन मां रब तव्हां के अहिड़ी ताकत ॾींदुसि जो ज़मीन जो हक भी सुञाणंदो त अर्शन जो हक भी सुञाणंदो शर्त केड़ो सिर्फ हिकड़ो ऐ ईमान वारो जी मौला जे कदे मां अल्लाह जो खौफ दिल में रखो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में फर्क करण वारो नूर पैदा कंदुसि व युकफ्फिर अन्कुम सय्यआतिकुम मां रब थी करे वायदो थो कया त गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि रब थी कुरान में वायदो थो करे गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि व यगफिर लकुम ऐं मां अल्लाह तव्हां जा अग्यां कयल गुनाह भी माफ़ करे छॾींदुसि वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम ऐं अल्लाह हो जे मेहरबानी जो को काथो आहे ही को न को मुझो करीम रब अण खुट मेहरबानी करण वारो आ हुकुम केड़ो मिलियो सिर्फ हिकड़ो केड़ो जिंदगी गुजार पर खौफ में गुजार त किथे ही कम जे न करो
औलाद डिजंदो आ रांद ते वञा न वञा मता बाबो कावड़जी वञे हिकड़ो बार इहो सोचींदो आ हिकड़े के फिक्र ही कोन हुंदो आ निकरी हलियो वेंदो आ बिनी में फर्क कहिड़ो आ जेको पंहिंजे पीउ जो खौफ रखंदो आ उनखे बैलेंस रखणो पवंदो आ त वञा या न वञा बाबो नाराज त कोन थींदो ऐं जंहिंखे पीउ जो फिक्र ही न हूंदो आ उनखे परवाह ही कान्हे निकरी हो जेॾी महिल मोटियुसि त यादि रखो हो लावारिस आ ऐं जेको डिॼे थो उहो वारिस वारो आ तवजह कयो उहो वारिस वारो आ हुजूर जी उम्मत वारिसीअ वारी आ लावारिस न आहियूं पोइ जेको वारिस वारो हूंदो आ उहो डिॼंदो आ त किथे मुंहिंजो वारिस नाराज़ न थी वञे ऐं मुस्लमानो अचो त पंहिंजे पाण खे इमामुल अंबिया जहिड़ो महबूब रब वारिस अता फरमायो आ अल्लाह जी वारसी क़बूल कंदे मां अञा ईअं चवां जेको न पंहिंजे कामिल मुर्शिद खे पंहिंजो वारिस सम्झंदो आ उहो बि सोचींदो आ त मुंहिंजे मुर्शिदनि जो फरमायो आ सजण साईं जो ऐलान कयो त ओ मुस्लमानो ईंदे वींदे मुर्कदे हिक ॿिए खे चओ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू सच पुछो सजण साईं जो इहो जुमिलो ॿुधी करे मां थोरो किताबनि में तहक़ीक़ कई मुला माण्हू जो थियो त महबूबनि जो हेॾो वॾो जुमिलो फरमायो आ इन जे पुठियां राज़ कहिड़ो आ त जॾहिं किताबनि खे खोलियुमि त नज़र आयो जॾहिं न मूसा कलीमुल्लाह के अल्लाह कोहे तूर ते घुरायो हो 40 पट्टियूं अल्लाह जे ज़ात मूसा अलैहिस्सलाम खे अता फरमायो पढ़ी वरी पो अचजा जॾहिं न मूसा कलीमुल्लाह पढ़ी आयो अल्लाह जे ज़ात पुछो त पढ़ी आए जी मुंहिंजा मौला पढ़ी आयो हां छा ॾिठो अथई मौला ॿियो त सभु कुझु ॾिठुमि पर हिकिड़ी क़ौम जो हिकड़ी कौम जो जिक्र पढ़ियो थम मौला उहा अहिड़ी कौम हूंदी जेका रात जो गुनाह कंदी ॾींहं जो गुनाहन खां पाक थी वेंदी रब फरमायो हा अहिड़ी कौम पैदा कंदुसि हज़रत मूसा चयो मौला पोइ तुंहिंजो कलीम हा इहा कौम त मूंखे ॾे रब चयो मूसा तोखे न मौला पैदा जो कंदे रब तो चवे पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा जे लाइ पैदा कंदुसि पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा ला पैदा कंदुसि पोइ हज़रत मूसा अर्ज़ कयो मौला भला उन्हनि जो अमल कहिड़ो हूंदो उहे कंदा छा राति जो गुनाह सुबुह जो माफ़ी अल्लाह फरमायो उहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा अहिड़ा आशिक हूंदा राति जो गुनाह कयूं पर जॾहिं सुबुह थियो उथिया जीअं जो घर खां ॿाहिरि निकिता जंहिं मुस्लमान भाउ खे ॾिठऊं खिली चयूं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू इन मुर्की हुनखे सलाम वरायो हुन मुर्गी चयो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू रब हिन जा गुनाह भी माफ़ करे छॾिया त हुन जा गुनाह भी माफ़ करे छॾिया हलंदे ईंदे वींदे सलाम हुजूर फरमाया अफ़शु सलाम बैनकुम दर्स हिक ॿिए जे विच में सलाम खे आम कयो सलाम वराईंदा वया जवाब वठंदा वया शाम ताईं जो घर पहुता सॼी रात वारा गुनाह मुंहिंजे रब मेटे छॾिया नेकियूं अल्लाह जी ज़ात लिखी छॾियूं ॾियो ख़बर अमल सवलो आहे ॾुखियो जवाब ॾियो सवलो आहे ॾुखियो आहे ऐं सादन लफ़्ज़नि में चवां नाराज़ न थियो त अस्सलामु अलैकुम चवण सां नेकियूं वधियूं गुनाह ख़त्म थिया नाराज़ न थीजो जेको न घरों निकिरे साम्हूं ॾिसे कंहिं हमरा खे बूथ हीअं करे मतां इहो सलाम वराए मूंखे जवाब ॾियणो पवे या वरी मूंखे सलाम वराइणो पवे इन करे बूथ हेॾे करे अॼुकल्ह त फैशन निकिरी पियो आहे सायो करे बसि मोबाइल कढी करे अगले खे ॻाल्हाइणो कोन्हे मोबाइल कढी करे हरू भरू है ईअं कंदो थे हो सम्झंदो त मूंखे ॾिठई कोन अरे यादि रखी छॾ मुस्लमान उन ॾिठो न ॾिठो मुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे इन तोखे ॾिठो या न ॾिठो मुंहिंजो रब तोखे दिलि चवे थी क़ुरान हिते बि पढ़ी वठां इजाज़त ॾिनो क़ुरान करीम न सीने में मुर्शिदन करीमन सजण साईं जे निगाह सां इन सीने में महफूज़ आहे क़ुरान चवंदो आहे सॼी राति बि महफ़िल हले पर ही फ़क़ीर क़ुरान पढ़णु बंदि कोन कंदो आहे हर ॻाल्हि ते क़ुरान पढ़ंदुसि वारस भञी छॾी मानी देरि कान्हे का हिकिड़ी आयत थो पढ़ां जानी अल्लाह ताला क़ुरान में फरमायो व असिरु क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर अल्लाह फरमाए तो होरियां आवाज करी
या ॾाढियां आवाज़ करी मां अल्लाह तुंहिंजो होरियां आवाज़ बि ॿुधां थो, मां अल्लाह तुंहिंजो ॾाढियां आवाज़ बि ॿुधां थो, पर जे आवाज़ बि न करी रुॻी दिल में ख़्याल करी मां रब तुंहिंजे दिल जो ख़्याल बि ॿुधां थो। ओ बे खे सलाम वराइण जे बजाय कूड़ जी मोबाइल कढी करे बूथ हींअर करण वारा हुन खे त न ख़बर पई, पर सोच अजुर ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह, अजुर ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे। उहो ॼाणे थो त तुंहिंजे नियत में केतिरो फतूर आहे। सलाम वराइण सां जवाब मिलण सां ॿिन्ही जा गुनाह मुआफ़ थींदा आहिनि। पोइ जेको सलाम ॼाणी माणी न वराए या जवाब ॼाणी माणी न ॾे ख़बर उन जो दफ़्तर गुनाहनि सां कारो थींदो या न थींदो। जवाब ॾियो। उन जो मिसाल ईअं आहे, सॼी राति तहजुद पढ़ी, निमाज़ूं पढ़ी, नफ़िल पढ़ी, सुबुह जो फज्र पढ़ी, सुबुह जो उथियो अल्लाह जे मख़लूक सां हिन सां सलाम कोन्हे वराइणो, हिन सां सलाम कोन्हे वराइणो, सॼी राति जी इबादत हणी ख़ाक करे छॾी। ए मुस्लमान, रुॻी इबादत काफ़ी कोन्हे का, हिन मख़लूक जा बि असांजे मथां हक़ आहिनि। अचो त हे विच मां जेके दूरियूं आहिनि ख़तमु कयूं। कसम अथव ख़ुदा जे ज़ात जो, मूंखे सची दिल सां ॿुधायो, ॿ माण्हू हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि, 4 महीना कावड़िया वेठा आहिनि। ॻाल्हि कहिड़ी हूंदी, गॾह गाह में पियो हिन तां कावड़ियो या फलाणे हीअं कयो। ऐं मुस्लमान, ये अॼु हुज़ूर जो फरमान ॿुधी जेकॾहिं हितों दिल में पको अज़म कई त अॼु मां अदे करीम दाद सां वञी सलाम वराईंदुसि, या अदे अली असगर कल्लो उहो चवे त अॼु जेको मूं पंहिंजे बाबा साईं मरहूम मोहम्मद चनेसर जो ईसाले सवाब ला महफ़िल कराई आहे, क़ुरान ॿुधो आहे, हदीस ॿुधी आहे, मां फलाणो सा माण्हू सां कोन ॻाल्हाईंदो हां, पर अॼु निकिरंदुसि जीअं मिलंदो उनखे सलाम कंदुसि। कसम थी ख़ुदा जो, न ॻाल्हाइण वारा जंहिं हिक ॿिए खे हिकिड़ो चवे अस्सलाम वालेकुम, ॿियो मुर्की वालेकुम सलाम चवंदो या कोन चवंदो? जवाब ॾियो। जॾहिं न ॻाल्हाइण वारा हुया त हू हेॾे मुंहुं पियो करे, हू हेॾे मुंहुं पियो करे, हू हिन लाइ ग़लति पियो सोचे, ही हिन लाइ ग़लति पियो सोचे। जॾहिं खां अस्सलाम वालेकुम शुरू थी वियो, सभई दुश्मनीअ जूं दीवारियूं ख़त्म थी वियूं। अॼु अस्सलाम वालेकुम, सुभाणे सीनो सीने सां मिलाए, भा कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहीं, ख़ैर आहे। यादि रखी छॾियो, दुनिया जूं बरकतूं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे सुन्नत में आहिनि, त जन्नत जूं हवाऊं बि मुंहिंजे हुज़ूर जे सुन्नत में आहिनि। अचो त हुज़ूर जे सुन्नत खे ज़िंदह कयूं, अचो त महबूब मुस्तफ़ा जे हुक्मनि ते अमल कयूं। जेके मुर्शिद करीम हुक्म ॾियनि था, साहिब शरीयत वारा हुक्म ॾियनि था, उन्हनि हुक्मनि ते अमल कयूं। अल्लाह जी ज़ात बाबरकात मूं गुनहगार जो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। ख़ुदा जा बाना मख़लूक जो ख़्याल रखो। मुझा दोस्तों, अचो त अॼु खां अज़म कयूं त इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं। जवाब ॾियो, ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं न अदा, हिक ॿिए सां सलाम दुआ कंदासीं, केॾी न ख़ुशी थींदी, केॾो न मुंहिंजो आख़िरत में अजर थी पवंदो। जॾहिं को विढ़ियल हिक ॿिए खे हितां उथी वञी चवंदो, यार अॼु क़ुरान ॿुधो अथमि, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू, हो चवे वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला छा फरमायो, व अस्लिहू ज़ात बैनिकुम, ॿिन जे दरमियान में सुलह करायो। जेको न ॿिन जे दरमियान में सुलह कराईंदो आहे, मुंहिंजो करीम रब तो फरमाए, उन फर्श ते सुलह करायो, मां रब अर्श ते उन जे लाइ रस्ता खोले छॾिया। ॿिन जे विच में ठाह करायो, शैतान वारो किरदार अदा न कयो, ॿिन खे वेढ़ायो न। अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नत वन नास, इंसान ऐं शैतान ॿिन्ही जे लाइ रब जे ज़ात फरमायो आहे त जिन हुजनि या इंसान, उन ॿिन्ही जो किरदार शैतान वारो आहे। कहिड़ो? जेके युवस्विसु, वाट वेंदे खे ख़बर अथई फलाणो तोला छा पियो चवे, वो वेचारो पुरसुकून पे वियो, हुन जे दिल में ख़दशात पैदा करे छॾे। मुंहिंजो रब तो चवे, याद रख, पुरसुकून दिल में विसविसा विझण वारा, मां रब तोखे ॼाणा थो, मां रब तोखे कॾहिं बि मुआफ़ न कंदुसि जो तो ॿिन जे दिलनि में दूरी कई आहे। जेको ॿिन जे विच में दूरी कंदो, रब उनखे मुआफ़ न कंदो। जेको ॿिन दूर दिलनि खे हिक ॿिए जे वेझो कंदो, मुंहिंजो रब उनखे हुज़ूर जी कचहरी नसीब फरमाईंदो। छा कंदासीं? जवाब ॾियो, छा कंदासीं? दूरियूं मिटाईंदासीं या दूरियूं वधाईंदासीं? हथड़ो खणी मलाइका शाहिदी ॾिन, हथड़ो खणी जवाब ॾियो। इंशाअल्लाह दूरियूं दूर कंदासीं,
अल्लाह जे मखलूक के करीब कंदासीं दुश्मनियूं खत्म करे अस्सलामु अलैकुम आम कंदासीं अल्लाह जी ज़ात मुझो चवण ता जो बुधण कबूल फरमाए तरफ़ैन के अमल जी तौफीक अता फरमाए वरी बाकी फरमाशु के बे दफे गर्मी आ व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन एक बेरो अलहम्द शरीफ ऐं चार टे दफा कुल वल्लाह शरीफ दुआ खत्म थींदी नंगर तैयार तव्हां केते नंगर पहुची वेंदो जेके कुल शरे पढ़ियो फी सबीलिल्लाह बख्शीदड़ जे हवाले अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾींदो अल्लाह सही उन्हनि खे हिदायत ॾींदो इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन और रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार दिलन जा हाल ॼाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ मुंहिंजा सुहिणा करीम रब असां सभिनी गुनहगारनि जे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमाइजां मुंहिंजा करीम रब असां जे दिलनि खे हिक ॿिए जे लाइ नरम बनाइजां जेके भी हिक ॿिए सां कावड़ियल आहिनि मुंहिंजा करीम रब उन्हनि जे दिलनि खे हुज़ूर जो आशिक़ ऐं दीवानो बनाए हिक ॿिए सां कावड़ छॾण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां क़ुरान करीम जा ख़त्म शरीफ़ 16 या 21 जेके दोस्तनि चया जेका तिलावत थी जेको कुझु ख़ैर ख़ैरात कयो वियो जेको कुझु कलाम पढ़ियो वियो मुंहिंजा अल्लाह साईं उन सब जो सवाब तू जानी थो तो करीम रब जे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में पेश कयूं था मुंहिंजा मालिक मिठड़ा कबूल फरमा हदियतन तोहफतन मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में पेश था कयूं मुझा मदीने जा मीर पंहिंजे गुलामन जो तोहफो कबूल फरमाइजां या अल्लाह मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन तमाम ईमान वारन औरतुन के पढ़ी ईसाले सवाब था कयूं मुझा करीम रब हुजूर जे उम्मत जी बख्शिश फरमाइजां खुसूसन मरहूम मगफूर मरहूम मोहम्मद चन्ने सर कलो ऐं उन जा जमी अजीज़ो अकारब जेके दुनिया छॾे विया मुंहिंजा अल्लाह साईं उन्हनि जे बख्शिश जे हक़ में असां गुनहगारनि जी दुआ कबूल फरमाइजां मुंहिंजा सुहिणा करीम रब महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सॼी उम्मत जी बख्शिश फरमाइजां खुसूसन असांजो प्यारो दोस्त मरहूम अमानुल्लाह खोसो दुनिया छॾे चुको या अल्लाह उन मरहूम जी भी बख्शिश फरमाइजां उन जे पोयं रखे सब्र जमील जी तौफीक अता फरमाइजां अदा अली असगर कल्लो उन जे भाइरनि जो मुंहिंजा करीम रब कयल ख़ैर पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में कबूल फरमाइजां असां सभिनी जे दिलनि जूं उमेदूं पूरियूं फरमाइजां।